अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन, नौशहर फिरोज में मारवी कॉलोनी के रहवासी सोलंगी बिरादरी जो औरतों मर्द जख्मी हालत में नेशनल प्रेस क्लब पहुंची मीडिया अॻियां दाहो कंदे ॿुधायो त अमजद सोलंकी, शाहनवाज सोलंकी, हाजी चनेसर, जाहिद मुराद सोलंकी, सत्तार सोलंकी, शोबान सोलंकी ऐं ॿिया हथियार खणी घर में दाख़िल थी असां ऐं घर भातियुनि मथां फायरिंग करे तशद्दुद कयो। असां औरतुनि मर्दुनि खे ज़ख्मी करे असांजो नंढड़ो छोकिरो बि खणी विया। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एम ज़फर तगड़ जी ख़बर मूजिब हुननि चयो त नौशहर फिरोज थाणे ते FIR दाख़िल कराई पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार नाहे। असां मिसकीन आहियूं, असांखे डपु आहे त असांजे नंढड़े खे मारींदा। जवाबदार घर जे ॿाहिरां हथियार खयों बीठा आहिनि। पुलिस पैसा वठी उन्हनि सां ॿिट विढ़ियल आहे। असांखे कुझु बि थियो त हुनजी ज़िम्मेवार नौशहर फिरोज पुलिस हूंदी। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।